लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। माया खे चाहण वारा माण्हू बिखरजी विया, मुंहिंजे ज्योतिन वारे साईंअ खे चाहण वारा माण्हू निखरजी विया। 35 सवाल जो सही जवाब आहे ए। भॻवान झूलेलाल जो मुंडन संस्कार दरिया ते थियो हो। सवाल 36 श्री अमरलाल जी सतयुग में कहिड़ो अवतार वरितो? ए विष्णु जी, बी शंकर जी, सी ब्रह्मा जी, डी प्रजापति जी। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।